सलात शरीफ। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल अज़ीज़िल गफ़्फ़ार वल जलीलिल जब्बार वस्सलातु वस्सलामु अला हबीबिना मुहम्मदिनिल मुस्तफ़ल मुख्तार साहिबित ताज वल मिअराज व साहिबिल इज़्ज़त वल वक़ार सल्लल्लाहु व सलामुहु अलैहि व अला आलिहि व सहबिहिल मुहाजिरीन वल अंसार अम्मा बाद अस्तईज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बल तुअसिरूनल हयातद दुनिया वल आखिरतु खैरुन व अबक़ा सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम, सादात इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो ऐं भाइरो, हिन बरकतुन भरी महफ़िल जो उन्वान आहे फ़िक्रे आख़िरत। ईमान जा जेकी 7 अज्ज़ा आहिनि, जन खां सवाइ ईमान मुकम्मिल नथो बणिजी सघिजे। उन अज्ज़ाए ईमान मझां 2 जुज़ा इन फ़िक्र ते मुश्तमिल आहे। आमन्तु बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आखिर। पंजो ईमान जो जुज़ो आहे क़यामत जे ॾिहाड़े खे मञणु। वल क़द्र ख़ैरिही व शर्रिही मिन अल्लाह तआला वल बास बअदल मौत। ऐं 7 ईमान जो जुज़ो आहे मरी वरी जेरे थी उथण खे मञणु। क़यामत जो ॾिहाड़ो ईंदो, इन ॻाल्हि खे मञणो आहे। ऐं असां जॾहिं मरी वेंदासीं, जॾहिं क़ब्र में पइजी वेंदासीं, असांजो जिस्म जॾहिं क़ब्र जी मिट्टी जे अंदर दाख़िल थी वेंदो, उन खां पोइ वल बास बअदल मौत, मरण खां पोइ वरी असांखे जेरो करे उथारियो वेंदो। जेकॾहिं को माण्हू इन शइ जो इनकार करे त मोमिन नाहे, शक ऐं शुबो करे त मोमिन नाहे। जंहिंजे मन में शक आहे यार मरी वेंदासीं, क़ब्र में पइजी वेंदासीं, मिट्टी में दफ़न थी वेंदासीं, असांजी चमड़ी ॻरी वेंदी, असांजा हॾ ॻरी वेंदा, पोइ कीअं उथंदासीं, पोइ कीअं जेरा थींदासीं? इहो तसव्वुर अॼु जे नौजवाननि, स्कूलनि ऐं कॉलेजनि में पढ़ण वारा आज़ाद ख़्याल, रोशन ख़्याल, उन्हनि जे ज़हननि में बि इहे ॻाल्हियूं विधियूं वञनि थियूं पियूं कंहिं मख़सूस लाबी जे तरफ़ां। उन्हनि जे ज़हननि में इहा ॻाल्हि विधी वञे थी त असां मरी वेंदासीं, पोइ केरु असांखे जीआरींदो, कीअं जेरा थींदासीं? इहो ई तसव्वुर कुफ़ारे मक्का जो हो। मुशरिकीन मक्का ईअं ई चवंदा हुया,
قال من يحيي العظام وهي رميم जॾहिं असांजूं हड्डियूं बि बोसीदा थी वेंदियूं हड्डियूं बि पायमाल थी वेंदियूं मन युह्यिल इज़ाम उन ॻरियल हड्डियुनि खे केरु जारींदो कुल मुंहिंजा सुहिणा नबी तूं फरमा महबूबा पंहिंजी ज़बान नबूवत सां तूं ऐलान कर तूं ॿुधाईन हिननि बेख़बरनि खे हिन बेएतबार माण्हुनि खे हिन बेईमान माण्हुनि खे ॿुधा त तव्हां चओ था त मरी वेंदासीं मिट्टी में पैमाल थी वेंदासीं पोइ कीअं जहिड़ा थींदासीं केरु असांखे जीआरींदो कुल हबीब तूं फरमा युह्यी हल्लज़ी अंशअहा अव्वल मर्रा महबूब तूं ॿुधाईन त जंहिं ज़ात तव्हांखे पहिरियों पैदा कयो हुयो जॾहिं तव्हां अणहूंद हुयो तव्हांजो वजूद बि कोन हुयो उन अणहूंद मझां अल्लाह तव्हांजे वजूद खे ठाहियो मनी युमना उहो पाणी जो फुड़ो जेको रेह में मादर जे अंदर टपकायो वेंदो आहे उन पाणी जे कतरे मझां मूं रब तव्हांजी सूरत ठाही हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा उहा ज़ात रब जी आहे माहिरुनि जे रहमन जे अंदर मां तव्हांजी सूरत जा चिट चिटींदो आहियां हाय हाय सॼी दुनिया जा मुसव्विर गॾु थियनि पर अहिड़ी सुहिणी सूरत नथा ठाहे सघनि जहिड़ी इंसान जी रब सूरत अजीब ॻाल्हि आहे हिकिड़ी माउ हिकिड़ो पीउ पंज पुट आहिनि त पंजनी जी सूरत जुदा सूरत जुदा सीरत जुदा तबीयत जुदा ॻाल्हाइण जुदा हलण जुदा खाइण जुदा उन्हनि जे मिज़ाज जूं उन जूं आदतूं अतवार इख़लाक हर कंहिंजा जुदा जुदा हाणे हिन मजलिस में 1000 माण्हू हूंदा पर हर माण्हू जी सूरत जुदा आहे हर माण्हू जी तबीयत जुदा आहे कि न कंहिं ठाहिया हेतिरियूं सारियूं तबीयतूं हेतिरियूं सारियूं मिज़ाजूं कंहिं ठाहियूं हाँ कि पाणे ॼाणे ठही विया नादान बेख़बर जाहिल पाण खे समझदार तो समझे रोशन ख्याल तो समझे चतो ये जहान पाणे ठही वियो कंहिं बि न जोड़ी जोड़ आहे हिन जहान जी कंहिं बि न जोड़ी जोड़ समझो था कुझु कंहिं बि न जोड़ी जोड़ आहे हिन जहान जी कमल पाण टिड़ी पियो वेही कर विचूड़ जर जी जीअ विलोड़ असुली हुई का को ॼाणा केही हुई लाहौल चो सुभान अल्लाह न चो अल्लाह जे वजूद जो मुनकिर आ चतो जहान के कंहिं न ठाहियो आ पाणे ॼाणे ठही वियो आ तौबा नऊज़ बिल्लाह चवण जो मक़ाम आ सुभान अल्लाह जो न नऊज़ बिल्लाह चो चवे थो जेके सिंधी असांजा पंहिंजो हीरो था समझनि चवे थो त कंहिं बि न जोड़ी आहे हिन जहान जी कमल पाण टिड़ी पियो कमल जे पाण टिड़ी गुल कमल जो थींदो आहे न पाणे ॼाणे टिड़ी पियो आहे ठाहियो कंहिं बि कोन्हे को जर जी जीअ विलोड़ को ॼाणा केही हुई जर यानी उन जो असुल जेको मादो आहे उहो मादे में शिकिस्त रेख्त थींदी रही मादो भॼंदो टुटंदो रहियो पाणे ॼाणे इंसान ठहियो पाणे ॼाणे ही ज़मीन ठही पाणे जानवर ठहिया पाणे सिज ठहियो पाणे सिज हले थो ही उन्हनि जो तसवर आहे मादा परस्तनि जो मिट्टी परस्तनि जो खुदा परस्ती नथी वणे मिट्टी परस्ती वणे थी उन मिट्टी परस्तनि जो अक़ीदो आहे त जहान ठाहिण वारो को बि कोन्हे को पाणे ॼाणे जहान ठहियो आहे पाणे ॼाणे जहान हले थो पियो अरे हिकिड़ी ॿेड़ी मलाह खां सवाइ हली कोन हिकिड़ी ॿेड़ी हलाइण वारे खां सवाइ नथी हली सघे हिकिड़ी कार आहे बग़ैर ड्राइवर जे हली नथी सघे ही अजरा में फल्की निहारियो सोमाणी जो जेॾी महिल 29 जी राति ऊंदा हुजे न सोमाणी जो ॾिसो आसमान खे निहारियो वरी
असुर महिल उथी वरी निहारियो त नक्शो बदलियो पियो हूंदो। राणो रात न आयो वियरम वेल टरी वट सोरींदे वलहा वेड़ुम तेल बरी राणे कान रड़ी मुझी रात विल्हामी ॾींहुं थियो। रात विल्हामी वई ॾींहुं थी वियो के मटायो रात जे ऊंदह के के रोशन कयो हिन सितारन के हिन सयारन के हिन अजराम फल्की के हलायो तू चई तो पाणे हली विया पाणे तो तू पाण भी कोन तो हली सगी तुझे हलण जे लाभ तोखे का एनर्जी खपे पोटेंशियलिटी खपे का कुवत खपे बगैर कुवत जे तो तू पाण भी कोन तो हली सगी। सुभान अल्लाह जानी गिरामी यो तसव्वुर गलत आ या सोच गलत आ यो फिक्र गलत आ जेकी चवन था तो जहान पाणे हले थो पियो चवन था तो जहान इंसान मरी वियो हो छाजो बाबा नमाज़ूं था पढ़ो रोजा था रखो छो तो इस्लाम जो बुनियाद फिक्र आखिरत ते आ मूं अर्ज़ कयो तो इस्लाम जा ईमान जा जेके 7 जुज़ा आहिनि उन में 2 जुज़ा ख़ालिस उहे आहिनि जेके फिक्र आखिरत ते मबनी आहिनि। हाणे हू सोचनि था त इहो फिक्र ई दिलि मां कढूं बस ॻाल्हि ख़तम थी ख़ुदा जे वजूद जो इनकार थी वेंदो हलियो। पर इंशाअल्लाह हीअ कौम मिठे मोहम्मद जे कलमे पढ़ण वारी आहे। तुंहिंजे इन शेर शायरी सां हीअ कौम कोन बिगड़ंदी। 100 धक सोनारे जा हिकिड़ो धक लोहार जो भले लख माण्हुनि खे सलाहूं ॾे लख गुमराह कर लख ब्रेन वॉश कर लख उन्हनि खे माण्हुनि खे गुमराही जा सबक ॾेखार पर जेॾी महिल मदीने जी थधड़ी हीर लॻी मुस्तफा जी मोहब्बत वारी थधड़ी हीर लगी तो ही कौम जा नौजवान जिंद जान मुस्तफा दे नाले ते कुर्बान तू छा तो समझी बेदीन सही नमाज कौन था पढ़न पर इश्क मौजूद आ नमाज कौन था पढ़न पर ये बेनमाजी भी मुझे मुस्तफा दे नाले ते सिर्फ कुर्बान करे देखो गवर्नर आज छा थी पियो आशिक जे हिकड़े गोली जो शिकार बणजी सके भली केडो अरडो हुजे अड़बंग हुजे भली सजे पंजाब के मनायूं वेठो हुजे पर जॾहिं महिल मुस्तफा जे शान में नामूस रिसालत जे खिलाफ हिकड़ो लफ्ज़ ॻाल्हाए थो त कंहिं न कंहिं आशिक जे गोली जो बख बणजी वञे। ही मुल्क इस्लाम जे नाले ते ठहियो आहे ही मुल्क मदीने वारे साईं जे गुलामन ठाहियो आहे ऐं मुस्तफा जे गुलामन जे सदके हली रहियो आहे। अंग्रेज था चवनि था असां हैरत में आहियूं त पाकिस्तान हले कीअं थो जेको थो अचे करप्शन 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 सभु को माल रोअण जे पोयूं आहे। न हुकुमरान पंहिंजे मुल्क सां सच्चा आहिनि न ऑफिसर पंहिंजे मुल्क सां सच्चा आहिनि न वडेरा पंहिंजे मुल्क सां सच्चा आहिनि पंहिंजे कौम सां सच्चा आहिनि पर इन जे बावजूद पाकिस्तान हले रहे कीअं थो। इन राज़ जी घणनि खे ख़बर कोन्हे इन राज़ जी घणनि खे ख़बर कोन्हे त पाकिस्तान हले कीअं थो। कॾहिं मदीने शरीफ में रब ॾेखारई त गुंबद खदरा जे चइनी पासनि नो तोखे पाकिस्तानी मिलंदा अक्सरियत सॼी दुनिया अचे थी पर अक्सरियत तोखे पाकिस्तानियुनि जी मिलंदी। मुंहिंजे मुस्तफ़ा सुहिणे जे कदमनि में ॾिसंदे न पाकिस्तानी रोअनि था वेठा मौला असांजे पाकिस्तान जी भारत महबूब जे सेरांदी खां ॾिस महबूब जे मवाज शरीफ ते ॾिस रुखे अनवर जे साम्हूं ॾिस रोअनि था बीठा अखियुनि मां ॻोड़ा पिया था ॻाढ़नि। जेॾी महिल सदर अयूब जे वक़्त में जेका जंग लॻी हिंदुनि कसम खयो त असां पंहिंजो ही झंडो वञी सुबुह जे टाइम ते लाहौर जे किले ते इंडिया जो झंडो चाढ़ींदासीं उहा राति हुजे हिंदू सवें ट्रैंकूं सवें लश्कर वठूं ऐं लाहौर ते चढ़ाई जो वाइदो करे पंहिंजे गीता जो कसम खणी निकिता उहा ई राति हुई
हजरत मौलाना अब्दुल गफूर मदनी रहमतुल्लाह अलैह पीर कुरैशी रहमतुल्लाह अलैह जो खलीफो ॾिठई त मुंहिंजा सुहिणा हबीब बुराक ते सवार आहिनि, तकड़ा तकड़ा वञनि अॻियों बीह रहियो, या रसूल अल्लाह इलाही ॾींहं थी विया आहिनि, ज़ियारत न कई अथम। महबूब केतिरा ॾींहं थी विया आहिनि, दर्शन न थियो आहे। महबूब थोरो बीह जो त मां ज़ियारत करे वठां। साईं फरमाइनि था अब्दुल गफूर मुंहिंजो रोक रस्तो न रोक, मुंहिंजे पाकिस्तान ते हिंदुनि हमलो कयो आहे, मुंहिंजे पाकिस्तान ते दुश्मन चढ़ाई करे रहिया आहिनि, मां उन्हनि जी मदद जे लाइ वञी रहियो। हिंदुनि जे अंग्रेज इंडिया जे पायलटन जूं शाहिदियूं अॼु ताईं बि इंडिया ऐं पाकिस्तान जे तारीख़ जे किताबनि में मौजूद आहिनि त इंडिया जा पायलट पिया चवनि त मुसलमाननि वटि इहा हले कहिड़ी फौज आहे, सावन कपड़नि सां हीअं निशानो करे जेॾी महिल जामशोरे जे पुल ते असां बम उछलायोसीं त को सावन कपड़नि वारो आयो जेको बम झोलीअ में खणी बीह रहियो, उन टारगेट ते पहुचण कोन ॾिनई। जेॾी महिल असां फलाणी पुल खे पिया निशानो कयूं त असांखे ॿ पुलूं पियूं नज़र अचनि, नक्शे में असांखे टारगेट में मिलियल हिकिड़ी पुल आहे पर नज़र ॿ पुलियूं पियूं अचनि, असांजो रेडार कमु न पियो करे। ॾिसूं पिया जेॾी महिल हीअं ॿिन्ही पुलुनि ते बम उछलायोसीं त विच में ॾिठोसीं त सब्ज़ पोशाक वारा आया जन झोली में बम खे झले विया। ॻाल्हि परे हलंदी थी वञे पई। मूं अर्ज़ पे कयो त जेकी चवनि था इहो तसव्वुर रखियूं वेठा आहिनि, नौजवाननि जे ज़हननि खे खारनि था त छाजी आख़िरत, छाजी क़ब्र, छाजी क़यामत। बाबा जेको दुनिया में करणो आहे मज़ो कयो, ऐश उॾायो, बस अॻिते जी का बि ॻाल्हि कोन्हे का। तसव्वुर ई ग़लति आहे, या सोच ई ग़लति आहे, इहो फ़िक्र ई ग़लति आहे। मरणो आहे, क़ब्र में पवणो आहे ऐं वरी ज़िंदा थी उथणो आहे, वरी ज़िंदा थी उथणो आहे। तूं बि उथंदे, मरखपुर वारा तूं बि उथंदे, मां बि उथंदुसि। हाँ, ऐं जीअं मुआहियूं जंहिं जिस्म सां उहो ई जिस्म वरी नओं वठी उथंदासीं। ही ॾिसंदो त करमुला साॻो पाण आहे। हे नंढपण में कोई हिनखे हिते धकु लॻो हुयो, इहो निशान हुयो आङुर ते, वरी जॾहिं उथंदो त इहो साॻो निशान आङुर ते बीठो हुयुसि। चेहरे ते तिर हुयुसि, वरी जो उथंदो त उहो साॻो तिर साॻी जाइ ते हूंदुसि। चए थो केरु ॼाणींदो जेके हॾियूं बि असांजूं ॻरी वेंदियूं। कुल हबीब तूं फरमा उहो रब ॼाणींदो जेको पहिरें भेरे रब तव्हांखे पैदा कयो हुयो। पहिरीं इंशा थियो हो, अणहूंद मां हूंद थी, अंशअहा अव्वल मर्रा। अणहूंद न हुयो, वजूद ई न हुयो, उन मज़ा ठाही। हाणे त हिकिड़ो वजूद आहे, पोइ खणी उहो पैमाल थी वियो आहे, पर उन वजूद खे वरी नए सिर पैदा करण वारो मां अल्लाह। ॻाल्हि सम्झो था? उहा ज़ात रब्बुल आलमीन जी आहे जेका मुर्दह खे ज़िंदह करे ऐं शूर ऐनियत हूंदो। ही ॻाल्हि क़ाबिल तवज्जो। मरण खां पोइ जॾहिं इंसान उथंदो त हर इंसान खे शूर ऐनियत मिलंदो। अल्लाह साईं जी जॻह सुभान अल्लाह, खुश आमदीद। अज़ीज़ान गिरामी, जॾहिं इंसान दोबारा ज़िंदा थी उथंदो उहो शूर ऐनियत हूंदो। हर को समझंदो त इहो मां साॻो पाण आहियां। ॻाल्हि सम्झो था? हर कंहिंखे पंहिंजो जिस्म पंहिंजो साॻो ई महसूस थींदो, उहो साॻो ई मां आहियां जेको पहिरीं हुयुसि। अज़ीज़ान गिरामी, जॾहिं इहो तसव्वुर बाने जे मन में अचे त मां हिकु नई ज़िंदगी सां पंहिंजे अल्लाह जे साम्हूं पेश थियण वारो आहियां, खुदा जी ज़ात जो कसम आहे, उन जी ज़िंदगी जो हर कौल ऐं फेल तब्दील थी वेंदो। ग़िफ़लतुनि जा पर्दा लही वञनि। जॾहिं बानो सोचे त
त मांखे पंहिंजे रब जे अॻियां पेश थियणो आहे। मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम अहकमुल हाकिमीन रब्बुल आलमीन जे बारगाह में मूंखे पेश थियणो आहे। अल्लाह जे साम्हूं मुंहिंजी हाज़िरी थियण वारी आहे। जॾहिं इहो तसव्वुर अची वञे त उन जूं विखूं गुनाह जे पासे न खॼी सघंदी, उनजी अख बुरी नज़र न करे सघंदी, उनजी ज़बान मां बुरो गुफ़्तो न निकिरी सघंदो, उनजा कन बुरो कलाम न ॿुधी सघंदा। जॾहिं मां पंहिंजे रब जे साम्हूं पेश थींदुसि त कहिड़ो जवाबु ॾींदुसि। अज़ीज़ान गिरामी, फ़िक्र आख़िरत जंहिंजे मन में अची वियो उन जा गुनाहनि जा रस्ता बंदि थी वेंदा ऐं नेकी जा रस्ता खुली पवंदा। उहो गंदायुनि खां, बेफ़रमानियुनि खां, बुरायुनि खां, मासियतुनि खां फर्मा बरदारी जे तरफ़ अची वेंदो, बुराई खां नेकी जे तरफ़ अची वेंदो। अल्लाह ऐं उन जे हबीब जो फर्मा बरदार बानड़ो बणिजी पवंदो। ऐं क़ुरान मजीद जो मुतालियो कयो ऐं अहादीस मुबारक जो मुतालियो कयो त तव्हांखे पूरे क़ुरान जे अंदर बार बार इन शइ जो ज़िक्र मिलंदो, मौत, मरण खां बाद में वरी ईंदड़ ज़िंदगी, जन्नत जो ज़िक्र, जहन्नम जो ज़िक्र, अल्लाह तबारक व तआला जे दरबार में हाज़िरी जो ज़िक्र तव्हांखे क़ुरान मजीद में बार बार मिलंदो। इहो तसव्वुर आख़िरत वारो, फ़िक्र आख़िरत वारो उहो ई आहे जेको इंसान खे अल्लाह जो फर्मा बरदार बणाईंदो आहे, गुनाहनि जे रस्तनि खां छॾाए जन्नत जे रस्तनि ते हलाईंदो आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अज़ीज़ान गिरामी, हर इंसान के मौत जो जायको जरूर चखणो आहे। हर ॻाल्हि में माण्हुनि जा इख़्तिलाफ़ आहिनि, हर ॻाल्हि में माण्हुनि जा इख़्तिलाफ़ आहिनि, पर मौत उहा वाहिद शइ आहे जंहिंमें कंहिंजो बि इख़्तिलाफ़ कोन्हे। हर ॻाल्हि में माण्हुनि जा इख़्तिलाफ़ आहिनि, पर मौत उहा शइ आहे जंहिंमें कंहिंजो बि इख़्तिलाफ़ न आहे। सभिनी खे पका त मौत ईंदो, हिकिड़ी ॻाल्हि। ऐं ॿी ॻाल्हि त हर ॻाल्हि खे माण्हू यादि करे थो, पर सभ खां वधीक जेको माण्हू गाफ़िल आहे सो पंहिंजे मौत खां गाफ़िल आहे। सभ खां वधीक जेका ग़िफ़लत आहे इंसान खे, सा पंहिंजे मौत खां आहे। मौत यादि न आहे, आख़िरत यादि न आहे। ऐं असांजो क़ुरान, असांजे सुहिणे नबी जी हदीस असांखे बार बार इहो यादगिरो ॾियारनि था त मरणो आहे अल्लाह जे हुज़ूरी में पेश थियण। ऐं जॾहिं इंसान ते मौत अची वियो त उहो मौत जिस्म ते ईंदो आहे। इंसान जे ज़िंदगी जूं 5 हालतूं आहिनि। घणियूं हालतूं आहिनि? इंसान जे ज़िंदगी जूं 5 दौर आहिनि। 5 इराज़ ऑफ लाइफ, 5 ज़िंदगी जा दौरानिया आहिनि। ज़िंदगी जा दौरानिया 5 आहिनि। हिकिड़ो आलम अरवाह जो दौरानियो। आलम अरवाह जॾहिं वादी नामान जे अंदर तफ़सीर खाज़िन वारो लिखे थो त वादी नामान जेका मिना ऐं अरफात जे विच में वादी नामान आहे, इन वादी जे अंदर हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम मौजूद हुजे। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल पंहिंजो दस्ते कुदरत हज़रत आदम जे पुठीअ ते हयो त उन मां रूह निकिरी पिया।
ये माकोड़ियूं निकिरंदियूं आहिनि ईअं रूह पैदा थी पिया। उहे रूह हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम जे पुठी में जा रब पैदा फरमाया पंहिंजे कुदरत कामिला सां। रूहनि जी तख़लीक़ थी, पोइ जॾहिं अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु इन्हनि रूहनि खे पैदा कयो, पोइ इन्हनि रूहनि खे रब बैतुल इज़्ज़त जे अंदरि रहायो। जॾहिं रूहनि जी तख़लीक़ थी त उन में असां सभु हिकिड़ी उमिरि जा आहियूं। ॻाल्हि सम्झो था? रूह असांजा हिकिड़े टाइम में सभिनी जा गॾु पैदा थिया। तूं बि मां बि हिकिड़े जी उमिरि 50 साल आहे, ॿिए जी उमिरि 5 साल आहे, पर रूह ॿिन्ही जा गॾु पैदा थिया। ॻाल्हि सम्झव? पोइ इहो अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु रूहनि खे बैतुल इज़्ज़त जे अंदरि रहायो। पोइ इहो ज़मानो, इहो दौरानियो बि हज़ारे सालनि ते मुहीत आहे। हज़ारे साल मसलन जेकी असां हींअर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे ज़माने खां 1500 साल पोइ पैदा थिया आहियूं। हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हिन दौर ताईं तारीख़दाननि जे बकौल त 10,000 साल गुज़रिया आहिनि। हज़रत आदम खां हज़रत इब्राहिम खलील ताईं 5,000 साल, इब्राहिम खलील खां असांजे दौर ताईं 5,000 साल। इहो हिकिड़ो तख़मीनो आहे उलमाए अंसाब जो त दुनिया जी ज़िंदगी 5,000-10,000 साल आहे हज़रत आदम खां हिन दौर ताईं। पर हज़रत आदम खां वठी जेकी इंसान पैदा थिया हींअर ताईं या हिन दौर खां पोइ क़यामत अलाए कॾहिं अचे त जेकी बि इंसान बाद में पैदा थींदा रूह सभिनी जा गॾु पैदा थिया। ऐं उन्हनि रूहनि जूं सही मुस्लिम जे अंदरि हदीस आहे त अल अरवाह जुनूद मुजन्निदा, रूह जेकी हुया से टोलनि जा टोला हुया। हाणे जीअं हींअर जलसो पूरो थींदो न त हितां असां टोलनि जा टोला थी निकिरंदासीं। सम्झो था? मरखपुर वारा हेॾे वेंदा, मज़ूराबाद वारा होॾे वेंदा, सहाफ़ी पंहिंजे टोलनि सां वेंदा, के ऑफिसर वरी पंहिंजो टोलड़ी करे वेंदा, मौलवियुनि जो टोलड़ो पंहिंजो हूंदो, जंहिंजो जिन्न जंहिंसां रीझे, जंहिंजी तबियत जंहिंसां मिले। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त जीअं अरवाह रब पैदा कया त अरवाह बि टोला टोला हुया। फमा तारफ मिनहा इख्तलफ फमा तखालफ मिनहा इख्तलफ। पोइ जन दुनिया उन रूहनि में जन जी पाण में मोहब्बत हुई, उन्हनि जी दुनिया में बि पाण में मोहब्बत थींदी। जन जो हुते ठहराव न थियो सो हिते बि कोन ठहंदा। ॻाल्हि सम्झव? हा, जेके हुते ठहिया न पाण में से हिते बि ठहंदा। हाणे ॾिसो न, तव्हां मुंहिंजो रूह ठहे थो जो तव्हां किथां पंदड़ा करे आया। इहो असांजो तव्हांजो ठहराव अॼु जो न आहे, उतां जो आहे। ॻाल्हि सम्झव? ऐं उते रूहनि जो हिकिड़ो जुदा जहान हुयो। हदीसुनि खे खोलियो त उन्हनि जा तमामु वॾा तस्करा मिलनि था। अलस्तु रब्बिकुम जो वाइदो, वरी हज़रत सैयदना दाऊद अलैहिस्सलाम जी सुहिणी सूरत ॾिसी करे हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम चयो मुंहिंजा मौला हे केरा? रब फरमायो तुंहिंजे औलाद मां मुंहिंजो नबी दाऊद थींदो। चईसीं ॾाढो सुहिणो आहे, भला हिन जी उमिरि घणी आहे? रब फरमायो त हेतिरी उमिरि आहे। रब फरमायोसि हा त हेतिरी उमिरि आहे। चईसीं मुंहिंजी उमिरि जा 50 साल हिन खे ॾे, 50 साल मुंहिंजी उमिरि जा हिन खे ॾे। अल्लाह ताला ॾिना। पोइ जेॾी महिल हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम जी उमिरि 950 साल थी त इज़राइल आयुसि कि हल तुंहिंजी तयारी आहे। चई अञा मुंहिंजा 50 साल रहिया पिया आहिनि। त हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम चयोसीं वो तव्हांजो आलम अरवाह में 50 साल पंहिंजे पुट दाऊद खे जो ॾिना। ॻाल्हि सम्झव? त इहो रूहनि जो हिकिड़ो दौरानियो हुयो, ईरा ऑफ लाइफ, जिंदगी जो हिकिड़ो टेन्यूअर हुयो, हिकिड़ो दौरानियो हुयो जंहिंमें अरवाह बैतुल इज़्ज़त जे अंदरि मौजूद हुया। पोइ इहो हिकिड़ो दौरानियो आहे जिंदगी इंसान जो। वरी जॾहिं अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू चाहींदो आहे कंहिं बाने खे हिन दुनिया में आणण जे लाइ
त रूह जे ज़ुहूर जे लाइ जिस्म जी ज़रूरत पवे थी। रूह जे ज़ुहूर जे लाइ जी जिस्म जी ज़रूरत पवे थी। जीअं मसलन हवा या हवा ॾिसण में त कोन थी अचे, हवा खे जे बंदि कंदासीं फूकणे में विझबी त फूकणे में हवा फूकजी वेंदो फूकणो। हाणे इहो जेको फूकणो फूकियो बीठो आहे सा इन में अंदरि हवा या जेका उनखे फूकियूं बीठी। मिसाल ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ त रूह हिकिड़ी ग़ैर मरई शइ हुई जेका ॾिसण में न अचण वारी शइ हुई। पोइ उन रूह खे हिन दुनिया में धरती ते जॾहिं रब आणणु चाहियो त हिन धरती जी मौसम हवा मुनासिब न हुई। उनखे को जिस्म मिले पोइ उन जे लाइ अलाह ताला हिकिड़ो नंढड़ो घरड़ो ॿियो पैदा कयो। उहो नंढड़ो घरड़ो हो अमड़ जो रहम, मां जो पेट। उन मां जे पेट में सर्दी खां गर्मी खां काढ़े खां सियारे जे सीअ खां ऊन्हारे जे लुकुन खां, दादू जो लुकूं तव्हांखे ख़बर आहे, वरी 2-3 ॾींहं अॻु में जेके सीअ थियासीं बि तव्हांखे ख़बर आहे। हाँ, इन्हनि सभिनी खां बचाव जे लाइ रब हिकिड़ो नंढड़ो जिस्म ठाहियो। उहो जिस्म ठाहिण जे लाइ अलाह ताला माउ जो पेट मुंतखिब कयो। वो कीअं जो 2 कतरा पानी जा मिलिया मां जो पीउ जो, उहे 2 कतरा उन जॾहिं रहम जे अंदरि दाख़िल थिया पोइ अल्लाह तबारक व तआला जल शानहू उन पानी खे रत जो दिग बनायो। रत जे दिग मंझां गोश्त जी बूटी बणी, गोश्त जी बूटी मंझां हॾनि जो पिंजरो ठहियो, उन्हनि ते वरी चम रब करीम चाढ़ियो मथो। इहे दौरानिया हलंदा रहिया तां जो इंसान खे रब माउ जे पेट में सुहिणी सूरत ऐं शबीह सां जोड़ियो। रब फरमायो त हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा। मां रब जीअं चाहियो माउ जे पेटनि जे अंदरि मूं रब पाण वेही तव्हांजी सूरत जा चित्र चित्र अखड़ियूं रखियईं, वरी अखियुनि में दीद रखायईं, कन ठाहियईं, वरी कननि में ॿुधण जी कुवत रखायईं, ज़बान ठाहियईं, ज़बान में टॉकिंग पावर रखायईं, ॻाल्हाइण जी कुवत। असां गुड्डू में वियासीं। गुड्डू में जेका सिविल अस्पताल वॾी हुई, उहो डॉक्टर असांजो दोस्त हुयो, मूंखे लेबोरेटरी में वठी वियो। ॿारनि जा सैंपल रखिया हुजनि, कचड़ा ॿार किरी पवंदा आहिनि, 3 महीने जो ॿार, 4 महीने जो, 5 महीने जो, 6 जो, 7 जो, 8 जो, 9 जो, कचड़ा किरियल ॿार उहे उते मसालो लॻाए शीशे जे बर्नियुनि में उहे बिल्कुलु नज़र अचनि पिया। अजीब मूंखे लॻो त इहो असां इंसान इहे आहियूं। 4 महीननि जो ॿार ॾो नंढड़ियूं हेतिरियूं टंगड़ूं, हेतिरियूं बाहूं, ऐं सही ऐं लीकड़ो हीअं ठहियो पियो जे अखियुनि जो, वरी मथो सनड़ो भिरुनि जो कारड़ो तंद, वरी सही 5 महीने जो ॿारड़ो थोरड़ो वॾड़ो, अखड़ियूं थोरियूं पटड़ियूं हुजनि। सुभान अल्लाह, तबारक अल्लाह अहसनुल खालिकीन। कीअं मुंहिंजे रब करीम ठाहियो। ऐं इन नंढड़े ॿारड़े जे जिस्म जे लाइ हीअ धरती जो माहौल मुनासिब न हुयो, इन जे करे माउ जे रहम जे अंदरि रब करीम ठाहियो। ऐं उन में कीअं ठाहियईं? 3 व्हील्स ऑफ डार्कनेस, ऊंदाही जा 3 पर्दा। ए इंसानो, डिजो पंहिंजे रब खां जेको तव्हांखे मायरुनि जे रहमनि जे अंदरि ठाहींदो आहे ऐं तव्हांखे ऊंदाही जे 3 पर्दनि में रब ठाहींदो। यख़्लुकुकुम फी बुतून उम्महातिकुम ख़ल्क़म मिन बाद ख़ल्क़िन फी ज़ुलुमातिन सलास। ऊंदाही जे 3 पर्दनि जे अंदरि तख़लीक़ जे अदवार खां मटाईंदे मटाईंदे रब तव्हांजी सूरत सुहिणी माउ जे रहम जे अंदरि ठाही ॾेखारी। ॻाल्हि सम्झो। पोइ जॾहिं 4 महीना पूरा थींदा न, हाणे रब हिकिड़े फ़रिश्ते खे हुकुम थींदो रब जो त वञो बैतुल इज़्ज़त मंझां हिन जो रूह खणी आ, इहो रूह खणी हिन जे दाख़िल कर। पोइ उहो रूह खणी ईंदो ऐं 4 शयूं लिखंदो, उमिर, अजल, निभागो या सभागो, ऐं पोइ जिते
उते मरण का पूर बो न उतों जे मिट्टी जो ज़रड़ो भी खणी ईंदो उहा मिट्टी विझी ये जो फूक ॾींदो स चेरो थी पवंदो फूक खां घणा चिड़ंदा आहिनि समझो था पानी ते फूक ॾे चवंदा शिरक थी वियो अरे तूं पैदा ई फूक मञो थियो ॻाल्हि समझो था पोइ चौथे महीने ते मां चवंदी आहे त अदी मुंहिंजो ॿारड़ो चुरियो आहे और रूह तो अची वेंदो हाणे पहिरीं हुयो रूहे मुजर्रद रूह अकेलो हुयो सिर्फ रूह हुयो जिस्म कोन हुयुसि हाणे थियो रूहे मुतजस्सिद उनखे जसद अल्लाह ताला ॾिनो जिस्म ॾिनो मुंहिंजी अर्ज़ कयो तव्हांखे त हवाए नज़र न पई अचे पर फूकणे में बंदि कई वई त इहो जिस्म हिकिड़े फूकणे जे माननि थियो रूह उन जे अंदरि दाख़िल थी पोइ 8 महीना 9 महीना माउ जे पेट में रहियो पोइ जॾहिं रब चाहींदो त पोइ अल्लाह तबारक व तआला उन जे लाइ रस्तो आसान कंदो ॿाहिरि नमूदार थियण जो रस्तो रब पंहिंजे करम सां पंहिंजे फज़ल सां पंहिंजे कुदरत कामिला सां रस्तो आजो कंदो जेॾीमहिल ॿारड़ो ॼमंदो त पहिरीं कंदो उहा रोंदो आहे हदीस पाक में अचे थो त उन सां गॾु करीनो पैदा थींदो आहे उहो मलाइक बि हूंदो आहे शैतान पैदा थींदो आहे उहो शैतान चूक ॾेई चवंदुसि होशियार थिए मां बि पैदा थियो आहियां तोसां गॾु ॻाल्हि सम्झो हाणे पहिरियों मरहलो ज़िंदगी जो हुयो आलम अरवाह ऐं ॿियो मरहलो हो आलम बुतूनुल उम्महात माइरुनि जा पेट इहो बि हिकिड़ो दौरानियो हो ज़िंदगी जो इन दौराने मझां जॾहिं असां ॿाहिरि आयासीं त हाणे ही दौरानियो आहे हिन ज़िंदगी आलम दुनिया हिनखे छा चइबो आहे आलम दुनिया ही दुनिया जी ज़िंदगी जो हिकिड़ो आलम आहे ही दुनिया जी ज़िंदगी हू बैतुल इज़्ज़त वारो जहान वरी ही अमड़ जे पेट वारो जहान वरी इन जहान खां पोइ ही टियों जहान रब असांखे ॾेखारे हिते जी ज़िंदगी मां जे पेट वारी 8 महीना 9 महीना ठीकु आहे ऐं हितों वारी जेका आलम दुनिया वारी ज़िंदगी सा आहे कंहिंजी 50 साल कंहिंजी 60 साल हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मुंहिंजे सुहिणे हबीब जी ज़िंदगी मुबारक ज़ाहिरी हयात तय्यबा 63 साल हुई घणी 63 साल त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी उम्मत जी फितरी उम्र 63 साल आहे माना 60 ऐं 70 जे विच में हाणे असां ॾिसूं था 80 ते को थो पहुचे 90 वारो त को नज़र ईंदो समझो था उमिरि थींदी 80 त मत थींदसि खसी उमिरि थींदी 90 त ॼणो कांग पियो लवे ऐं उमिरि थींदी 100 त न को सजण खे आसरो न को दुश्मन खे भउ ॾंद भॼी विया वात जारो दोॾा हीअ पटियूं को हेॾो सॾु कंदो हेॾो छो ॾिसंदो सजण खे आसरो हुजे त घर में को वेठो आहे को आसरो कोन्हे दुश्मन खे डपु हुजे त पंहिंजा वेठो आहे मथां बंदूक हणी मारे विझे चोरी कयां ॻाल्हि सम्झो था भला हलो खणी 100 थिए 110 थिए 120 थिए पर आख़िर मौत आख़िर ॻाल्हायो आख़िर मौत हिन ज़िंदगी जो इहो दौरानियो ज़रूर पूरो थियणो आहे ऐं इन दौराने खे जंहिंमें असां आहियूं जेॾीमहिल इहो असांजो दौरानियो मटिबो आहे त मटिजण वारी कैफ़ियत खे असां सॾींदा आहियूं मौत छा सॾींदा आहियूं मौत मौत मारींदो न आहे मौत ख़तम न कंदो आहे मौत फना न कंदो आहे मौत हिकिड़े घर मझां ॿिए घर में पहुचाईंदो आहे अल मौत जिस्रुन यूसिलुल हबीब इलल हबीब मौत हिकिड़ी पुल जे मिसल आहे जेको हिकिड़े मतलूब खे ॿिए मतलूब सां मिलाईंदो आहे ॻाल्हि सम्झो था जीअं दादू मोरे वारी पुल आहे हेॾो दादू पहिरियों मोरो विचों पुल मिलाइण जे लाइ त मौत
मौत भी हिकड़ी पुल आ, मौत मारींदो ना है, मौत खत्म न कंदो आ। दादू वारा कन खोले बुधो, मोमिन हुजे, मुशरिक हुजे, काफर हुजे, हिंदू हुजे, ईसाई हुजे, जैन हुजे, सिख हुजे, वली हुजे, नबी हुजे, मौत मारींदो ना है। मौत जिंदगी जे हिकड़े मरहले खां ॿिए मरहले में पहुचाए। ये तो हदीस में बीठो है ना, तो जेडी मल मैयत के वेंजारे तो मुल्ला वेंजारे तो ना, इहा भी खबर पवेस थी। चवे तो आबा आस्ते आस्ते लोडा ॾिजे, मुझे मौत मुझे परून करे छॾी। आस्ते आस्ते लोडा ॾी, कपड़ा लाहे तो चे तो आस्ते आस्ते कपड़ा लाह। जेडी मल लाश खणी कांधी हलन था, चे तो आस्ते आस्ते हलो, बच्चन का आखिरी मोकलाणी तो करे। जेडीमल पूरन था, मिट्टी वराइन था, इन्नहु लयस्मा खफ्कन आलिहिम, उनन कांधियुन जे जुतियुन जा खड़काट बि क़ब्र में ॿुधे। हां ऐं सलाम जी मशरूइयत आहे, सलाम पढ़ण जो हुक्म आहे। छो अस्सलाम वालेकुम दार कौम मोमिनीन अंतुम लना सलफुन व नहनु बिल असर व इन्ना इंशाअल्लाह बिकुम लल्लाहिकुन। सलाम जो हुक्म आहे। इमाम इब्न कय्यिम किताब रूह जे अंदर लिखियो आहे त इन सलाम जी मशरूइयत हुजण, शरीयत में सलाम मुकरर करण, इहो खुद दलील आहे त उहो मैयत ॿुधे भी तो, समझे भी तो, ॾिसे भी तो। क़ब्र वारो त मौत अचण सां जिंदगी जो हिकिड़ो लम्हो, हिकिड़ो दौरानियो बदलियो, हिन जहान मां हुन जहान में वियासीं। ॻाल्हि सम्झव? पोइ वरी हाणे इहो कौं जहान थींदो? घणो? चौथो जहान। इन खे सरबो आहे आलमे बरज़ख। छा सरबो आहे? बरज़ख जी माना है पर्दो। मिन वराइहिम बरज़खुन इला यौम युबअसून। तव्हां जे हुननि जे विच में हिकिड़ो पर्दो आहे। तव्हां जे मुंहिंजे चेहरे जे साम्हूं हिकिड़ो पर्दो आहे। तव्हां मुंहिंजो चेहरो जंहिंजे अॻियों पर्दो आहे उहे कोन था ॾिसनि, पर इन जो मक़सदु इहो न आहे त करमुला खे चेहरो आहे ई कोन। अब हे पंहिंजो निसार आहे न, हिनखे हिन पर्दे जे पोयां था विहारियूं। हितां चऊं था उथी वञ पर्दे जे पोयां वेह। हाणे पर्दे जे पोयां वेठो, ईअं त कोन चइबो त भाउ इहो बसि हाणे निसार ख़तमु थी वियो। निसार त जहिड़ो वेठो आहे, पर्दे जे पोयां आहे। सॾु था कयो ओ निसार, चए थो जी साईं। पर्दे जे पोयां वियो आहे, मौत कोन्हे को, ख़त्म त कोन थियो आहे, पर्दे जे पोयां वियो आहे। क़ुर थो फरमाए त पर्दे जे पोयां आहिनि, क़यामत जे उथण ताईं इहे पर्दे जे पोयां आहिनि। या सोच ग़लत आहे, जेके चवंदा मरी विया, मिट्टी में पइजी विया, खाक थी विया, ॻरी विया। न, कुझु ॾींहं थींदा मूं BBC ते हिकिड़ो पंहिंजो साइंसी प्रोग्राम ॾींदा आहिनि हफ़्ते हफ़्ते में हिकिड़ी राति। सो उते हिकिड़े डॉक्टर खे घुरायूं। उन डॉक्टर पुछे पियो, को सुवाल करण वारो पुछे पियो त साईं भला इहो को साइंस में को अहिड़ी ॻाल्हि, अहिड़ो को तस्वर आहे जो माण्हू खे मिटीअ में पूरे छॾिजे, वरी जिस्म हुनजो ओड़ो ओड़ो पियो हुजे, जिस्म हुनजो ख़तमु न थिए, ॻरे न, फुटे न, फाटे न, अहिड़ो को साइंस में तस्वर आहे? तो वो डॉक्टर जेको अंग्रेज हो उहो पियो चवे। हाणे उहे नाला मूंखे यादि न बीठा, उहे जेके उन पंहिंजो केमिस्ट्री जी, कीमिया जी ज़बान जा लफ़्ज़ वरिता। मफ़हूम उन्हनि जो इहो हो त के जिस्म अहिड़ा थींदा आहिनि, के जिस्म अहिड़ा थींदा आहिनि जो जॾहिं उन्हनि खे मिट्टी में विझिबो आहे त उन्हनि जे जिस्मनि मथां हिकिड़ो पाणियठ निकिरंदो आहे। उहो पाणियठ वरी पासे सां जेका मिट्टी हूंदी आहे, उन मिट्टी सां जॾहिं उहो पाणियठ मिलंदो आहे त उनजो हिकिड़ो लेयर ठहंदो आहे, पर्दो ठहंदो आहे। उहो पर्दो वरी उन पर्दे जे पोयों वरी ॿी जेका मिट्टी हूंदी आहे, वरी उनजो ॿियो पर्दो, ॿियो लेयर ठहंदो आहे। ईअं 2-3 लेयर ठही वेंदा आहिनि। पोइ उहो जिस्म भली 1000 साल गुज़री वञनि त उन मिट्टीअ जे अंदरि ओड़ो जो ओड़ो पियो हूंदो, न ॻरंदो, न फुटंदो, न फाटंदो। हे त साइंसदान था चवनि। ऐं क़ुर थो फरमाए त शहीदनि खे मौत तव्हां चओ त न, पर तसवर बि न कयो त कोई मरी विया। ऐं वलीअ उन्हनि जा जिस्म पंहिंजे क़ब्रुनि में ज़िंदा सलामत मौजूद आहिनि। जेॾी महिल सलाम पढ़ो था न, ओ सोना कलंदर तो ते सलाम हुजे, कलंदर ॿुधे बि थो, जवाब बि ॾिए थो। बेटा
बुधाई बुधे भी तो जवाब भी दिए तो समझो था यो एकड़ो दौरानियो बदलियो हाने बरज़ख में यो एकड़ो वरी जुदा जहान आ यो एकड़ो जुदा जहान आ इने के दिसण जे ला बस रुगे पर्दे हटाइण जी देर आ जडे बानो अल्लाह जो जिक्र करे कामिल मुर्शिद हुजेस रियाजत करे मेहनत करे तो इो पर्दो हटंदो आ इने के सरबो आ कश्फ छा सरबो आ कश्फ जा टे क़िस्म आहिनि कश्फुल कुबूर कश्फ सुदूर कश्फ आयान इहो बड़ो जुदा तसव्वुफ़ जो मौज़ू आ त कश्फ जॾहिं खुलंदो आ त हीअं जेॾी महिल कब्रिस्तान ते आयो त हीअं ॾिसी ॿुधाईंदो त हीउ फलाणो आ मर्द आ औरत आ जन्नत में आ जहन्नम में आ कहिड़े हाल में आ उहो ॿुधाईंदो ॻाल्हि सम्झो था इहो जहान हिकिड़ो बदिलजी वियो पोइ जेसी ताईं रब चाहींदो ओतिरे ताईं इन बरज़ख वारे जहान में रहंदो वरी अल्लाह ताला उथारींदो नुफ़िख़ फ़ी सूर सूर फूकी वेंदी सूर में फूक ॾिनी वेंदी त माण्हू क़ब्रुनि मां ईअं उथंदा जीअं खुंभियूं उथंदियूं आहिनि जीअं वारियासी लटाची ज़मीन ते जीअं खुंभियूं उभरी पवंदियूं आहिनि ईअं माण्हू पंहिंजे क़ब्रुनि में जा उथंदा ऐं साईं फरमाइनि था अना अव्वलुन नास ख़ुरूजन इज़ा बुइसू जॾहिं माण्हू उथारिया वेंदा त सभिनी खां पहिरीं पहिरीं उथण वारो मां मुहम्मद करीम ॻाल्हि सम्झो पोइ इहो दौरानियो बि 50,000 साल जो हूंदो क़यामत जो ॾियारो इहो बि 50,000 साल जो हूंदो यौमुल आखिरा यौमुल क़ियामा अल कारिया अल हाक़ा कुरान मजीद में इनजा अल्फाज इनजा अस्मा रब कुरान में बयान फरमाया त इहो ॾिहाड़ो इहो दौरानियो ज़िंदगी जो हूंदो पोइ फ़ैसिलो थींदो जन्नती जन्नत ॾे जहन्नमी जन्नत पोइ उहो दौरानियो हमेशह हमेशह जो दौरानियो हूंदो जेकी जन्नती जन्नत ॾे विया जहन्नमी जहन्नम ॾे विया इहो दौरानियो हमेशह हूंदो अनलिमिटेड हूंदो जंहिंजी का हद न हूंदी हमेशह हमेशह जे लाइ जन्नती जन्नत जे बहारियुनि में हूंदा दोस्तन मोहतरम हाणे इहे जेकी बि तव्हां मराहिल ज़िंदगी जा ॿुधा पहिरियों मरहलो आलम अरवाह जो ॿियो मरहलो बुतूनुल उम्महात जो टियों मरहलो आलम दुनिया चौथों मरहलो आलम बरज़ख पंजो मरहलो यौमुल आखिरा छहों मरहलो अल जन्नत अव नार दोज़ख या जन्नत जेको बि जंहिंखे मिले हाणे इन्हनि छहनी मरहलनि में सभिनी मरहलनि जो दारो मदार हिन मरहले ते आलम दुनिया थियो ही जेको मरहलो जेको बि ज़िंदगी जो दारो मदार आहे हिन मरहले ते आहे जेको कुझु हिते कयईं सो हुते कमु ईंदो ॻाल्हि सम्झो था जेको हिते कयईं सो हुते कमु ईंदो हिते नेक थियो साल निमाज़ पढ़ी ज़िक्र कयईं दाढ़ी रखियईं पटको ॿधई मस्जिद खे आबाद कयईं हुते हुन जे लाइ जन्नत हूंदी कब्र बि हुन जे लाइ जन्नत जो बाग़ीचो थींदी क़यामत जो ॾियारो 50,000 साल जो ॾींहुं उन जे लाइ ईअं गुज़रंदो जीअं बरकातूं नफ़िल पढ़ी 50,000 साल बरकातूं नफ़िल ॻाल्हि सम्झव पर जेकॾहिं हिते बुछड़ो थियो ज़िनाऊं कयईं शराब पीतई चोरियूं कयईं मिस्कीननि सां ज़ुल्म कयईं धाड़ा हयईं रिश्वतूं वरितई गुनाहनि जा कम कयईं त पोइ क़ब्र उन जी जहन्नम जी खट बणिजी वेंदी क़यामत जो ॾिहाड़ो उन जे लाइ 50,000 साल जो डिघो ॾींहुं थी वेंदो ऐं जहन्नम जी भड़कंदड़ बाहि उन जो ठिकाणो हूंदो दोज़ख जे बाहिनि में जलायो वेंदो अल्लाहुम्मा अजिरना मिनन नार या अल्लाह महबूब जी उम्मत के जहन्नम जी बाहि खां बचा साईं फरमाइनि था उहा जहन्नम जी बाहि हूंदी जो जेॾी महिल बाहि भड़कंदी आहे न उन में हीअं टिंडड़ियूं उथंदियूं आहिनि चिणकूं उथंदियूं आहिनि क़ुरान तो फरमाए त इन्हा तरमी बिशररिन कल क़स्र जेके उन में चिणकूं निकिरंदियूं से बि माड़ियुनि वांगुरु हूंदियूं कन्हा जमालतुन सुफ्र ईअं नज़र ईंदो जीअं फिकनि उठनि जी कतार पई मथे वञे ओदा ओ मरखपुर वारा बस सारो दारो मदार हिन ज़िंदगी ते अथव ऐं ज़िंदगी खुदा जाने केतिरी बाक़ी बची आहे केतिरी गुज़री वई आहे बाक़ी केतिरी बची आहे का ख़बर कोन्हे
मेरी तव्हां कसम दो कुरान जो सच बुधायो तो अञा घणा साल जेरा हुंदो सोचे सोचे समझी जवाब दियो तव्हां के रब्बे काबा जो कसम आ मुके सच्ची बुधायो तो तव्हां अञा घणा साल जेरा हुंदो घणा महीना जेरा हुंदो भला घणा ॾींहं जेरा हुंदो घणा कलाक जेरा हुंदो भला घणा मिंट जेरा हुंदो भला इए को मुखे बुधाए तो हिन मजलिस में मुखे पक्का त मां उथी घर ताईं पहुचंदुस हां हियर हिते मुखे फोन के फकीर कई चई मुझो पीउ गुजारे वियो उन जे ला दुआ करो अब अच्छा चुस चंगो बोलो चई वियो बाजार में वियो दुकान ते सौदो वरतई उल्टी आयस उनके चई यार मुखे छा थो थिए तो वठी आयस घर अचे सुतो दम परवासी न को बीमारी न तप न तो अज मुके फोन कई है फकीर अबा जिंदगी जो भरवसो इहो आ पुट तू जो एडो मगरूर थियो ही एडो अल्लाह के विसारे वेठो ही न खुदा जो घर तो वणई न मस्जिद थी वणई न जिक्र तो वणई न मदीने वाले साईं जी का फरमा बरदारी थी वणई तू मगरूर थियो ही त छाते थियो मुके जवाब त दे अल्लाह पूछे तो रब कुरान में पूछे तो अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम ओ इंसान रब सदे तो अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम ओ इंसान तो के केड़ी शे पंजे करीम रब का गाफिल कयो बुधा जवाब दे केड़ी शे तो के गाफिल कयो अल्लज़ी खलकक फसव्वाक फअदलक फी अय सूरत मा शाअ रकबक तो के पैदा कई सही लगे कई बराबर कई नेमतूं ॾिनई केड़ी तो के रब को कस लगी आ जो तू रब जो दर छॾे वेठो ही मालिक जो नालो न छो वणई रब जो घर दर न छो वणई केड़ी तो के कस लगी आ जवाब दे मुके रब पूछे तो हां होड़ो मदीने वारो साईं गुंबद खदरा में निहारे तो बीठो तो मुझा उम्मती ये मुझो गुलाम सदाए केड़ा कम तो करी तू चोरियों तो करी तू जोरियों तो करी परावा नंग तो निहारी गरीबन जा लोड़ा तो लताड़ी तो के खबर ना है तो गुंबद खदरा बारे जी निगाह तो बेया हैफ मुझे हाल मथे है वेठी हसवांदी कि न कपा मुझोड़ में हो जो पुखती पांधी वो हैफ मुझे हाल मथे है वेठी हसवांदी सुटु कतियो थमका थे लाडुकया मछाते है सुटुकतियो थमका थे लाडुकया मछाते कंधुकण जैसे कियता थे पुछंद में पांधी जाते चवंद से ना है काशे चवंद से ना है काशे हो चीज नथ में काया दी वो हैफ मुझे हाल मथे है वेठी हसवांदी सुटुकतियों में ना सरतियों वेल विहामी वेई सुटुकतियों में ना सरतियों वेल विहामी वेई निंद्रनियो वाच घुली कपहुनामी वेई साथ सहेलियुन ठाहे सिर जी कयूं सेरा दी वो हैफ मुझे हाल मथे है वेठी हसवांदी केरी में नजर कर पंजे अमल ने दिस
छा कयो थी तुंहिंजो अंदर वारो ज़मीर तोखे ॿुधाईंदो करमुला छा कयो थी पंहिंजो अंदर वारे खां पुछ ज़िंदगी कीअं तुंहिंजी गुज़री आहे ओ मिठा मदनी माही मैं मना न सघियुमि सुती किस्मत निंदरूं जगा न सघियुमि सुना मदनी माई मैं मना न सघियुमि मुंड दी चंदरी हुयमि त मैं रुलदी रहमि साईं दे लड़न लगमि त मैं भुलदी रहमि ओ गंढ खुलदी गई अमल किरदे रहमि गंढ खुलदी गई अमल किरदे रहमि पलो खाली थिया कुछ बचा न सघियुमि सुती किस्मत निंदरूं ओ खड़ा नफ्स शैतान फटके चा जड़िया ने क्या अमल डाकू लुट जो गया हो जरा कुछ न बचा अगू थी इसमें क्या जरा कुछ न बचा अगू थी इसमें क्या डाकू लुट दे गए मैं अल्लाह न सघियुमि सुती किस्मत निंदरूं ओदा अज वक्त थई पंहिंजी किस्मत के जागाए अज वक्त थी यार जॻियां झुकी पड़ अज वक्त थी अमल सालिया कर अज वक्त थी दिलबर मोहम्मद करीम जे दर जो सच्चो गुलाम बणजी दुनिया में मुझे तुमने जब अपना बनाया है महशर में भी कह देना ये मेरा दीवाना सघियुमि सुती किस्मत निंदरूं ओदा अज वक्त थई पंहिंजी किस्मत के जागाए अज वक्त थी यार जॻियां झुकी पड़ अज वक्त थी अमल सालिया कर अज वक्त थी दिलबर मोहम्मद करीम जे दर जो सच्चो गुलाम बणजी दुनिया में मुझे तुमने जब अपना बनाया है महशर में भी कह देना ये मेरा दीवाना महशर में भी कह देना ये मेरा दीवाना दिल में तुझे रख लूं ए जलवे जाना ना दिल कहता है तोहफे में दिल कहता है तोहफे में भेजूं मैं उन्हें आंखें दर्शन का तो दर्शन हो नजराने का नजराना दिल में तुझे रख लूं ए जलवे
जानाना सल्लल्लाहु अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। वो दाज वक्त थई जिंदगी जो कदर कर जे नमाज न पढ़ंदो ही त नमाज शुरू कर। अज शुरू कयूं था अज हिन पिंडाल में ज़ोहर गरजी पढ़बी नमाज 5 वक्त पढ़ चोरियूं छड ज़िनाऊं छड गुनाहन जा कम छड मुझे सोने हबीब जे दर जो सच्चो गुलाम बणजी वन जेको हिते कयुई सो हुते कम ईंदुई। हो दिलड़ी दिनम जा तोखे या वापस वरण जी नहीं सिर जो कयो मुसोदो हाजत कुछण जी नहीं। दिलड़ी दिनम जा तोखे या वापस वरण जी नहीं सिर जो कयो मुसोदो हाजत कुछण जी नहीं। हबीबन जे दर जो सच्चो गुलाम थी महबूब जो फरमा बरदार थी मुझे सोने हबीब जे सुन्नत शरीयत दी वाट वट अल्लाह राजी अल्लाह जो हबीब राजी थे। ऐं तव्हां के दावत अर्ज रखां तो हर महीने 12 जी रात करमपुर शरीफ में तव्हांजे पासे में आ हर महीने महफिल थींदी आ इन महफिल में शरीक थियो। ऐं हर इस्लामी महीने जो ॿियो आचर दिलबराबाद शरीफ मोरो में महफिल थींदी आ इन्हनि मुहम्मदी महफिलुनि में शरीक थियो। अल्लाह राजी मदीने वारो साईं या अल्लाह इन सारी जमात ते राजी थी असांजा गुनाह माफ़ कर मौला। अज जेकी हिन दुआ में हथड़ा खणी बीठा है मौला सभिनी जा हथ खाली न मोटा कर्ज वारन जा कर्ज ला बीमारन के शिफा दे दर्दमंदन जा दर्द दूर कर साइलन जा सवाल पूरा कर मुश्किल ज़दन जो मुश्किलातूं आसान कर दर्दमंदन जा दर्द दूर कर। असां सभिनी के मदीने वारे साईं जी मोहब्बत इश्क नसीब कर हुजूर जे दर जी सच्ची गुलामी नसीब कर। मासियतुन खां बचा गुनाहन खां बचा बुरायुन बेफरमानुन खां बचा या अल्लाह असां के फिक्र आखिरत नसीब फरमा। सोने हबीब जे सदके असांजा हथड़ा खाली न मोटा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व आलिहि व सल्लम।